नवदेरो शहर जी स्वीगैस पाड़े में 7वीं क्लास जो शागिर्द बिनियन खां गुम है। संदसि वारिस परेशान आहिनि। 7वीं क्लास जो शागिर्द शाहिद खरोज घर खां मदरसे वेंदे पुरसार नमूने गुम थी वियो। ॻोल्हा बावजूद नींगर हथ नाहे अची सघियो। नवदेरो शहर जे स्वीगैस पाड़े में 7वीं क्लास जो शागिर्द 2 ॾींहनि खां लापता है। वारिस सख्त परेशान आहिनि। वारसनि जो चवणु आहे त 7वीं क्लास जो शागिर्द शाहिद खरोज घर खां मदरसे तरफ़ वियो ऐं पुरसार नमूने गुम थी वियो। ॻोल्हा बावजूद संदसि का ख़बर नाहे पइजी सघी। नवदेरो शहर जे स्वीगैस पाड़े में 7वीं क्लास जो शागिर्द 2 ॾींहनि खां गुम आहे। वारिस सख्त परेशान आहिनि। तफ़सील मालूम कयूं था नवदेरो में नूर मोहम्मद सूरो खां। नूर मोहम्मद वधीक आगाह कजो। जी अमीर नवदेरो शहर के स्वीगेदापीर पाड़े जो रहवासी 7वीं क्लास जो शागिर्द शाहिद हुसैन रोशन खरोस गुज़रियल 2 ॾींहनि खां लापता थी वियो आहे। 2 ॾींहं अॻु नींगर घर खां मदरसे वेंदे पुरस्कार तौर गुम थी वियो। गुम थी वियल नींगर जे चाचे राब्तो करण ते ॿुधायो त असां हुनजी मुख़्तलिफ़ जॻहुनि तां ॻोल्हा कई आहे, मिटनि माइटनि खां जांच कई आहे, पर किथां बि दस पतो नथो मिले। हुनजे गुमशुदगीअ जो इतलाउ नवदेरो थाणे ते ॾिनो आहे, पर पुलिस हिन वक़्त ताईं नींगर जे ॻोल्हा में का बि मदद न कई आहे। जी नूर मोहम्मद तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।